नाज़रीन, सिजावल ज़िले में हेस्को इंतज़ामिया पारां 12 खां 15 कलाक बिजली जी गैर एलानिया लोड शेडिंग सबब घरेलू सार्फिन परेशान आहिनि, जॾहिं त मस्जिदुनि में पाणीअ जी खोट ऐं बिजली ते हलंदड़ कारोबार पिणु मुतासिर थी रहियो आहे, जंहिं सबब मज़दूर तबिको सख़्त परेशान आहे। उन हवाले सां ॾिसूं था अब्दुल रशीद ख़ासकैली जी हीअ रिपोर्ट। सुजाल ज़िले में वापडा के तरफा 12 का 14 कलाक की लोड शेडिंग कई वही है। उन हवाले से मस्जिदन में पानी कोने, घरू सार्फिन परेशान लगा पिया। लाइटन के कारोबार जो हलंदड़ उन वे परेशानी के मुँह ॾेई रहा आहिनि। मज़दूर तबिको बेरोज़गार थी चुको है, जो लाइट से कम कर रहा आहिनि। उन हवाले से मूंसां कुछ शहरी मौजूद आहिनि, वधीक उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं था त हुननि जो इन हवाले सां छा चवणु आहे। 18 कलाक लोड शेडिंग थी है। आख़िर छो आख़िर डिपार्टमेंट जो अहिड़ो हाल कें कयो आहे? छा बजट कोन थी अचे? छा इन जे लाइ मेंटेनेंस जे लाइ हर साल जेका बजट अचे थी उहा ख़र्च कोन थी थिए? नवां ट्रांसफार्मर कोन था लॻनि, नयूं तारूं कोन थियूं लॻनि, पोल नथा लॻनि। छा वजह आहे? आख़िर छो बिजली जी अण एलानियल लोड शेडिंग थिए थी? एतिरी ज़ुल्म, एतिरी इंतहा जी गर्मी आहे, माण्हू वेही नथो सघे। कारोबार माण्हुनि जो तबाह लॻो पियो आहे, माण्हू जो बेरोज़गार थी विया आहिनि। बाक़ी जो 12 कलाक जेको आहे उन मां बि 6 कलाक जा लोड शेडिंग थिए थी। ऐं हिते नाक़िस क़िस्म जूं तारूं आहिनि जेके रोज़ानी किरनि थियूं। ख़ुदा न ख़ास्ता को नुक़सान बि पेश अची सघे थो। ऐं हिते जेके ज़िम्मेवार आहिनि उहे पंहिंजी ज़िम्मेवारी क़बूलण लाइ तयारु कोन्हे, केरु पुछण वारो कोन्हे। ज़िले जी अहिड़ी ज़िले हेडक्वार्टर शहर में जेकॾहिं 18 खां 20 कलाक लोड शेडिंग थिए त पोइ ॿिए पासे शहरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधूं। शहरियुनि जो चवणु आहे त वापडा जे पारां गैर एलानिया लोड शेडिंग सबबु हर माण्हू परेशान लॻो पियो आहे। हिननि लाॻापियल इदारे ऐं चूंडियल नुमाइंदनि ऐं ज़िले इंतिज़ामिया खां मुतालबो कयो आहे त लोड शेडिंग खे ख़तमु कयो वञे, त जीअं शहरी सुख जो साह खणी सघनि। कैमरा टीम सां गॾु अब्दुल रशीद ख़ासकैली, SS न्यूज़ सुजावल।